नाज़िन नवाब अली मोहम्मद जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि में ख़रीदारीअ में तेज़ी न अची सघी आहे, जंहिं सबबि दुकानदार सख़्त परेशान आहिनि। वधीक तफ़सील यूसुफ़िन जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, ईद-उल-अज़हा में बाक़ी ॿ बचिया आहिनि। लॉकडाउन सबबि हितां जी मईशत ते काफ़ी असर पियो आहे। राति शहर जूं मेन बाज़ारूं विरा नज़र अची रहियूं आहिनि। वापारी तबको इंतिहाई सख़्त परेशान आहे। दुकाननि ते ख़रीदार न हुजण जे करे दुकानदार सख़्त परेशान आहिनि। जी सही, हिन ईद ते बिल्कुल को मज़ो कोन्हे को, रोज़गार बिल्कुल बंद लगो पियो आहे लॉकडाउन जे करे, ऐं महंगाई इंतिहाई हाई लेवल ते पुजी चुकी आहे। बेरोज़गार माण्हू काॾे वञनि, ऐं उन खां अलावा महंगाई लगी पई आहे। सामान इंतिहाई महांगो लगो पियो आहे, रेट महांगा लॻा पिया आहिनि, माण्हू कपिड़ा न वठी सघिया आहिनि ईद जा। लॉकडाउन जे करे माण्हू परेशान आहिनि, जो जेको आहे सो हूअं ई अड़ाई लगी पई आहे मार्केट में। बिल्कुल ॾेई जे ख़रीदार कोन्हनि, चिड़ियो को अचे तो ठीकु आहे। जो मसलो बहुत लॉकडाउन तमाम खरीदार आहे कोन, परेशान आहियूं, किरायो शामिलिया कोन किरायो। ईद जी ख़रीदारी थिए बि माण्हू कोन पिया अचनि, कुछ बि न आहे, का पैसो आहे कोन, न को फुटी आहे न कुछ, का खरीदारी न, परेशान ख़रीदार अचनि पिया। ईद जे हवाले सां जहिड़े हिसाब सां रेट वधंदड़ अघ जे करे जेका खंडु 60-70 रुपया किलो जो आहे या 100 रुपया किलो थी आहे, उन सां असां हमेशह ग़रीब गुरबो जो इहो ई रहियो त घटि मां घटि त आलू बसर घर लाइ हुजे त उहो हुनजो रेट जेको 20 रुपया किलो 50 रुपया किलो थियनि था, त ग़रीब गुरबनि जो लाड़ो तमामु घटि मां घटि आहे। हींअर ईद जी जेका उहा ख़ुशियूं हूंदी, जेका रश हूंदी, उहा हींअर आहे कान, उहा बरक़रार न रही आहे। हींअर महंगाई सबबि अॻी शइ परेशान आहिनि, जरा त शाही बाज़ार में ख़रीदार घटि आहिनि। लॉकडाउन जी महंगाई शहर इंतिहाई सख़्तु परेशान आहिनि। हुकूमत खे घुरिजे इन महंगाई ते कंट्रोल करे ऐं शहरनि खे रिलीफ ॾिए त जीअं ईद-उल-अज़हा मल्हाए सघनि। कैमरामैन यासर सां गॾु न्यूज़ रिपोर्टर बहरान TV न्यूज़।